सिंध काबीना के मेंबरन उहदनि जो हलफ खणी वरितो। गवर्नर कामरान तिसौरी वज़ीरनि खे हलफ खणायो। तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध पुलिस कमिश्नर ऐं ॿिया अमलदार भी मौजूद। हलफ खणंदड़ वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे खाता अलाट। नोटिफिकेशन जारी। शर्जीला मेमोर काबीना में सीनियर वज़ीर तौर शामिल। खेल ट्रांसपोर्ट, मास्टर्स, एक्साइज़, टैक्सेशन ऐं नारकोटिक्स जा कलमदान ॾिना पिया। डॉक्टर अज़रा पेचुओ के सेहत आबादी भलाई, नासिर हुसैन शाह के तवानाई रिथाबंदी, सरदार शाह के तालीम, माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट, सईद गनी के मकानी खातो ऐं पब्लिक हेल्थ वारी वज़ार ॾिनी वई। जाम खान छोरो आपाशी खुराक, रिया हुसैन लंजार के घरू खातो, कानूनी पार्लियामानी मामलन वारी वज़ारत, मोहम्मद उस्मान के ज़राअत, सप्लाई एंड प्राइस एंड स्पोर्ट, यूथ अफेयर्स ऐं इंक्वायरीज एंड एंटी करप्शन ऐं अली हसन ज़रदारी के जेल खाते जो कलमदान मिलियो। अल्लाह बख्श भयो, एहसान मज़ारी ऐं नजमी आलम के खाता ॾेई सलाहकार बणायो वियो। JUI सेनेट की चूंडनि में यूसुफ रज़ा गिलानी की हिमायत जो ऐलान करे छॾियो। JUI अॻवान अब्दुल गफूर हैदरी जो चवणु आहे त कोशिश हूंदी त सेनेट इलेक्शन में यूसुफ रज़ा गिलानी जो साथ ॾियूं। पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी सेनेट चूंडनि में JUI की हिमायत कंदी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त सेनेट में असां हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं। JUI वफ़द के भलीकार चऊं था, असां मौलाना फज़लुर रहमान सां 2-3 भेरा मुलाक़ातूं कयूं। तुर्किया के सदर रजब तय्यब एर्दोगान जो सदर आसिफ अली ज़रदारी के फ़ोन सदर थियण ते वाधायूं। रजब तय्यब एर्दोगान जो चवणु आहे त उम्मीद आहे त पाकिस्तान लाइ नई हुकूमत जो दौर सुठो साबित थींदो। ॿिन्ही मुल्कनि विच में हर शोबे में लाॻापनि खे अची वठाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। तुर्किया दहशतगर्दी खिलाफ़ जंग में पाकिस्तान की हिमायत जारी रखंदो। तुर्किया के सदर पारां पाकिस्तान में आम चूंडनि दौरान दहशतगर्द हमलनि की मुज़म्मत। IMF प्रोग्राम में वञणु ज़रूरी आहे। पाकिस्तान जूं IMF सां स्टाफ लेवल जूं ॻाल्हियूं हलंदड़ हफ़्ते शुरू थी वेंदियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो बयान। संदसि चवणु आहे त पाकिस्तान के मसइलनि मां कढण लाइ ॻाल्हियुनि बदिरां हाणे एक्शन थींदो। मौजूदा माली साल 2024 ॾुखियो साल हूंदो। नाणे खाते जे अख़्तियारनि मूजिबि नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब की क़यादत में पाकिस्तान जो वफ़द 15 खां 20 अप्रैल ताईं अमेरिका जो दौरो कंदो। वफ़द में गवर्नर, स्टेट बैंक सेक्रेटरी फिनांस ऐं सीनियर अमलदार भी शामिल हूंदा। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजी पगार न वठण जो फ़ैसिलो करे वरितो। सदर फ़ैसिलो मुल्क के पेश ईंदड़ मुआशी चैलेंजिस के नज़र में रखंदे कयो। सदर जे फ़ैसिले जो मक़सद मुल्क में दानिशमंदानी मालियाती निज़ाम की हौसला अफ़ज़ाई करणु आहे। सैयद आसिफ हैदर शाह चीफ सेक्रेटरी सिंध मुक़र्रर। डॉक्टर फ़खर आलम बदरी वफ़ाक़ी हुकूमत ग्रेड 22 के ऑफिसर सैयद आसिफ हैदर शाह के चीफ सेक्रेटरी सिंध मुक़र्रर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। आसिफ हैदर शाह मौसमियाती तब्दीली ऐं माहौलियाती राबतनि बाबति वफ़ाक़ी सेक्रेटरी तौर मुक़र्रर हो। सैयद आसिफ हैदर शाह कराची जो कमिश्नर भी रही चुको आहे। सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में तूफ़ानी बरसात। लाड़कानी, कंबर, शेदादकोट, शिकारपुर, चेकमाबाद, कशमोर, कंदरकोट, दादू, नौशेरो फिरोज़ एयरपोर्ट ज़िलनि में तेज़ बरसात हुआ। बिजली मवासिलात जो निज़ाम दरम भरम। हेठियाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो। नसीराबाद, डोकरी, मोहनजोदड़ो, वगण, वाढर, वारह, हुमायूं शरीफ़, लालू रैंक, दोदापुर, फरीदाबाद, रतोदेरो, ठुल, सेठारजा, पीर जो ॻोठ, अहमदपुर, पिरियालो, मोरो, ठारूशा ऐं कंडियारो, पनो आकिल, सांगी, चूंडको, बाऊखोसो, सरहद, मेहर, मियां साहब, सगियूं, बांदी समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात। कणिक जे फसल के नुक़सान पहुचण जो ख़दशो। बलोचिस्तान में बरसात जूं तबाहकारियूं। PDA में पारां रिपोर्ट जारी। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 8 ॼणा फ़ौत, 285 घर तबाह थिया। फ़ौतनि में 4 ॿारड़ा, 3 पोरियत ऐं 1 औरत शामिल। फ़ौतनि जो वास्तो खारान, केच, बारखां ऐं पशीन सां आहे। PDA में तर्जमान चवे थो त बरसातुनि सबबि 1040 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। ऐं ठटे भरिसां 8 ॾींहं अॻु उन समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण खां पोइ ॿुॾी वियल 14 मुहाणनि मां वधीक 3 ॼणनि जा लाश हथ। रहियल 1 मुहाणे जो लाश जे लाइ ॻोल्हा पिणु जारी। पाक नेवी, मेरीटाइम ऐं ज़िले इंतिज़ामिया जी रेस्क्यू ऑपरेशन जारी।